अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या बनी इसराईल अज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम व औफू बिअहदी ऊफ़ बिअहदिकुम व इय्याय फरहबून रब्बि इश्रह ली सदरी यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर व तम्मिम बिल ख़ैर व बिका नस्तईन या फ़ताह या फ़ताह या फ़ताह रब्बि ज़िदनी इल्मा। ए बनी इसराइलियो मूं जूं उहे नेमतूं यादि करियो जेकी मूं अव्हां ते कयूं आहिनि ऐं अव्हां मूं सां कयल अंजाम खे निभायो त मां बि अव्हां सां कयल वाइदे खे निभाईंदुसि ऐं अव्हां फ़क़ति मूंखां ई ॾिजो। हाणे हिते मुसलसल ज़िक्र ईंदो बनी इसराइल जो। थोरी वज़ाहत कंदा हलूं त बनी इसराइल आहिनि केरु। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा ॿ पुट, हज़रत इसहाक अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम। हज़रत इसहाक अलैहिस्सलाम जो पुटु हज़रत याकूब अलैहिस्सलाम। हज़रत याकूब अलैहिस्सलाम जो लक़ब हो इसराईल। इसराईल इब्रानी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे अलाह जो बानो, यानी अरबी में अब्दुल्लाह। ऐं इब्ने अरबी में चइबो आहे पुट खे, ऐं उन जी जमा आहे बनी, यानी इसराईल जा पुट। हज़रत याकूब अलैहिस्सलाम जा टोटल 12 पुट हुया। उन्हनि मां हिकिड़ो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम बि हो ऐं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ही नबी आहे। उन जो सॼो ज़िक्र सूरह यूसुफ में अची वेंदो। हाणे हज़रत याकूब अलैहिस्सलाम जा जेके 12 पुट आहिनि, 12 पुटनि मां जेका नस्ल हली आहे इहे आहिनि बनी इसराईल, यानी इहे यहूदी आहिनि। हाणे हितां खां सूरह बक़रा जे मुसलसल 10 रुकुन में बनी इसराईल सां अलाह साईं मुखातिब आहे। पहिरियों रुकू आहे सिर्फ़ दावत जो, छो जो जॾहिं बि दावत कंहिंखे ॾिबी आहे त उहा प्यार सां सम्झाई वेंदी आहे ऐं नरमी सां ॾिबी आहे त जीअं उनजो असरु थिए। अगरि दावत नरमी ऐं प्यार सां नाहे त उनजो असरु कोन थिए थो। पहिरियों रुकू अचे पियो सिर्फ़ दावत वारो। अच्छा, जॾहिं दावत हिते कंहिंखे पई ॾिनी वञे, साबिक़ा उम्मत मुसलमान यहूदी वक़्त जा मुसलमान हुआ, छो जो उन्हनि ईमान आंदो हो वक़्त जे नबी, वक़्त जे रसूल हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते, त हू उन वक़्त जा मुसलमान हुआ। अलाह खे तमामु प्यारी क़ौम हुई, छो जो अलाह साईं मुसलसल इन्हनि में नबी मौजूदु रखियो। को बि अहिड़ो वक़्तु कोन हो, को ज़मानो कोन हो जो हिननि वटि नबी मौजूदु न हुजे। पर ही तमामु बदबख़्त हुया, हिननि नबियुनि खे बि नाहक क़तल कयो। हिननि जो कुफ्र तॾहिं साबित थियो जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अलाह साईं नबी करे मोकिलियो त हिननि उन जो इनकार कयो। जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो इनकार थियो त हाणे ही मुसलमान न रहिया, हाणे ही इनकारी थी विया त यहूदी रहिजी विया। जिन हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे क़बूल कयो, जिन हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे नबी मञियो, त उहे वक़्त जा मुसलमान थी विया, यानी उहे ईसाई थी विया। अलाह खे तमामु प्यारी क़ौम हुई, छो अलाह साईं किताब हिननि में मोकिलियो, शरीयत हिननि में मोकिली ऐं वॾा वॾा आलिम हिननि वटि मौजूदु हुआ। हिननि खे हुकुम हो त तव्हां तौरात खे नाफ़िज़ कंदो, तौरात जी तालीम, तौरात जे कानून खे तव्हां पाण वटि नाफ़िज़ कंदो। पर हिननि हर तरह जो इनकार कयो। हिननि वटि हिकिड़ो वक़्तु गुज़रियो जो ही हिननि वटि टोटल 4 दौर गुज़री चुका। 2 दौरनि ताईं ही उरूज ते रहिया, पोइ वरी अलाह साईं हिननि खे नाफ़रमानी जे करे ऐं हिननि जी सरकशी जे करे हिननि खे ज़वाल ॾिनो। हाणे जॾहिं क़ुरान नाज़िल थिए पियो त उन वक़्तु ही पंहिंजे ज़वाल जे दौर में हुआ। इहो तज़किरो अची वेंदो सूरह बनी इसराइल जे पहिरें रुकू में। हिते अलाह ताला फरमाए थो, ए बनी इसराइलियो। हाणे जिथे बनी इसराइलियो हूंदो त कोशिशि करे मां यहूदी तर्जुमो कंदुसि, छो जो बनी इसराइल यानी यहूदी ई आहिनि। ए यहूदियो, मूं जूं उहे नेमतूं यादि करियो जेकी मूं अव्हां ते कयूं आहिनि ऐं अव्हां मूंसां कयल अंजाम खे पाड़ियो, यानी तव्हां जेको मूंसां वाइदो कयो आहे तव्हां बि उन खे पूरो कयो। त मां बि अव्हां सां कयल वाइदे खे कंदुसि ऐं अव्हां फ़क़ति मूंखां ई ॾिजो। ऐं ए यहूदियो, जेको किताब मूं पंहिंजे बाने मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लाथो आहे उन ते ईमान आणियो, छाकाणि त उहो अव्हां वटि आयल किताब यानी तौरात जी तस्दीक कंदड़ आहे ऐं सभ खां अॻु अव्हां उन जो इनकार न कयो ऐं मुंहिंजी आयतुनि खे हक़ीर मुल्ह ते न विकिणो ऐं मुंहिंजी नाफ़रमानीअ खां बचो। हाणे तव्हां ई सभ खां पहिरीं इनकार कीअं था करियो? छो मूं तव्हांखे इनाम ॾिना, तव्हांखे मूं तौरात ॾिनो, तव्हांखे मूं शरीयत ॾिनी, तव्हां त उनखे पढ़ण वारा आहियो, तव्हांखे त सॼी ख़बर आहे। चलो, मके वारनि खे त ख़बर न आहे जो उन्हनि वटि कॾहिं को नबी ऐं रसूल कोन आयो, उहे उम्मी आहिनि, उन्हनि वटि का बि तालीम कोन हुई। तव्हां त अहिड़ी किताब हो, तव्हां त सॼी किताब खे पढ़ी उनजो इल्मु रखंदड़ आहियो, तव्हां में आलिम मौजूदु आहिनि, भला सभ खां पहिरीं तव्हां उनजो इनकार छो त करियो था? ऐं मुंहिंजी आयतुनि खे हक़ीर मुल्ह ते न विकिणो। थी सघे थो हक़ीर मुल्ह ते न बि विकिणंदा हुजनि, दुनिया जे मामले में हू भले
अरबपति हुजनि या लखे अरब वठंदा हुजनि पंहिंजे हिसाब सां, लेकिन इहा क़ीमत आख़िरत जे मुक़ाबले में सफ़ा हक़ीर आहे। दुनिया जी ज़िंदगी आहे चंद सालनि जी, इन में माण्हू भले अमीर बि थी वञे, तौरात खे हू न पंहिंजे मक़सद ख़ातिर इस्तेमालु कयो ऐं मुंहिंजी नाफ़रमानीअ खां बचो ऐं सच खे कूड़ जो लिबास न पहिरायो ऐं ॼाणी वाणी हक़ खे न लिकायो। हुननि खे सॼी ख़बर हूंदी हुई, हू पंहिंजे दुनियावी फ़ाइदे जे करे तौरात जी तालीम खे विकिणींदा हुया। ऐं नमाज़ क़ाइमु करियो ऐं ज़कात ॾियो ऐं रुकू कंदड़नि सां गॾु रुकू करियो। छा तव्हां ॿियनि खे नेकीअ लाइ हुकुम करियो था पर पाण खे विसारियो था? हालांकि अव्हां त अलाह जी किताब यानी तौरात जी तिलावत बि करियो था। छा तव्हां अक़ल खां कमु नथा वठो? या ॿियनि खे नेकी जो हुकुम ॾियणु ऐं पाण उन खां सफ़ा ला ताल्लुकी जो इज़हार करणु। असां वटि बि केतिरा आलिम तव्हांखे मिलंदा, उन्हनि जा बयान तव्हां ॿुधंदा, वाज़ो नसीहत तव्हां ॾिसंदा ऐं हुननि जो ख़ुदि किरदारु ॾिसंदो त उन्हनि जे बिल्कुलु बरअक्स हक़ जी तालीम ॾींदा, लेकिन हक़ ते हलंदा कोन। छो जो अगरि हू हक़ ते हलंदा त हुननि खे तोहफ़ा कोन मिलंदा, हुननि खे वज़ारतूं कोन मिलंदियूं ऐं हुननि जी ख़िदमतूं कोन कयूं वेंदियूं। सब्र ऐं नमाज़ सां मदद वठो। बेशक इहा नमाज़ आजिज़ी कंदड़ बाननि खां सवाइ ॿियनि लाइ यकीनन ॻोरी ऐं मुश्किल आहे। जेकी खूब सम्झनि ऐं यकीन रखनि था त उन्हनि खे ज़रूर पंहिंजे रब सां मिलणो आहे ऐं बेशक खेनि उन ॾांहुं मोटणो आहे। ए यहूदियो, मुंहिंजा उहे अहसान यादि करियो जेकी मूं तव्हां ते कया हुआ ऐं मूं ई अव्हां खे दुनिया जे सभिनी क़ौमुनि ते फज़ीलत ॾिनी हुई। अच्छा, हिते पहिरियों दावत जो रुकू मुकमल थियो। हाणे मुसलसल 9 रुकू ईंदा जेके बनी इसराइल ते करारदादे जुर्म आइद कंदा। यानी मूं तव्हां ते एहसान कया, ही एहसान कयो, तव्हां हुनजो इनकार कयो, मूं तव्हां ते ही एहसान कयो, तव्हां हुनजो इनकार कयो। अलाह साईं हिननि खे एहसान ॻणाईंदो वेंदो ऐं हिननि खे इहो ॿुधाईंदो वेंदो त हर हिकु एहसान जो तव्हां कीअं कीअं इनकार कयो। पोइ डिॼो उन ॾींहं खां जंहिं ॾींहुं को बि जीउ कंहिं बि जीउ खां कुझु बि टारे न सघंदो ऐं उन ॾींहुं न कंहिंजी सिफारिश क़बूल कई वेंदी ऐं न कंहिंखां फिदियो वरितो वेंदो ऐं न वरी खेनि किथां खां मदद मिली सघंदी। सिफारिश जी क़ुरान सिरे खां ई नफ़ी थो करे। सिफारिश आहे ही कोन, कुझु जायुनि ते आहे, इल्ला बेइज़्ने, हा सवाइ उन जे जिन खे मां इजाज़त ॾियां। ही आहे सिफारिश बातिला। सिफारिश बातिला कला साईं रद थो करे। हा, सिफारिश हक़ बि आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिफारिश कंदा, कंहिं कंहिंजी कंदा। इहो जॾहिं पाण आयतुल कुर्सी पढ़ंदासीं त उते उनजी क़ुरान ऐं हदीस जी रोशनी मां उनजी वज़ाहत कंदासीं। लेकिन हिते अचे थो सिफारिश बातिला। बातिला आहे ही कोन। असां में हिकु गुमराही इहा फैलाई वई आहे त कुझु माण्हू यानी जेके अलाह जा प्यारा आहिनि उहे तव्हांजी सिफारिश लाज़मी कंदा। लाज़मी वारो पहलू कटिजी वियो। हिते माण्हू था चवनि त असां गुनहगार हूं त अलाह साईं गुनहगारनि जी कोन ॿुधंदो, अलाह साईं ॿुधंदो आहे सिर्फ़ु नेकनि जी। पोइ हिते कुझु माण्हू ठगीअ तौर ॾाढी रखी पाण खे मुर्शिद वॾो अॻवान सम्झी करे माण्हुनि में गुमराही पियो फैलाए। पोइ माण्हुनि खे चए थो जेको मुंहिंजी पैरवी कंदो, मुंहिंजे पुठियां हलंदो त मां तव्हांजी क़यामत वारे ॾींहुं सिफारिश कराईंदुसि। इहो कंहिं न कंहिंजो को वकील हुजणु लाज़मी आहे, पोइ मां तव्हांजो वकील थींदुसि हुते। माण्हू वीचारा अॿोझ बि आहिनि, नादान बि आहिनि, जो क़ुर खां सफ़ा हुननि जी दूरी आहे। पोइ उन्हनि माण्हुनि उनजे पुठियां लॻणु शुरू कयो। उन्हनि खे खणी बचनि था 150-200 किलोमीटर परे खां। ग़रीब माण्हू किरायो करे टैक्सी करे हुनखे खणी बचनि था, हुनजी उते घर में दावतूं कनि था। हू था चवनि साईं खे असां घर में वठी ईंदासीं त इन मुबारक क़दम असांजे घर में पवंदा त बरक़त पवंदी। पोइ हू अची हिननि जो चङो मुड़ुसु थी करे घर में वेहे थो। पोइ सभु हुनजे पेरनि में बीछाए, को पंहिंजी हितां हाजत थो खणी अचे, को हुतां थो खणी अचे। साईं पुट खे नौकिरी कोन्हे, तूं दुआ कर नौकिरी मिले। साईं जी न्याणी जो रिश्तो कोन थो थिए, तूं दुआ कर। मायूं मर्द सभु हुनजे पेरनि ते पिया आहिनि, सभिनी खे पुठी ते ठपींदो थो वञे, हा बसि तुंहिंजी दुआ पूरी आहे, तुंहिंजी दुआ पूरी आहे। वॾी आला उम्दा उन्हनि जी दावत कई थी वञे, हर तरह जो ताम हुनजे लाइ पचे थो, हू पेट भरी खाए थो। ऐं जॾहिं उथण वारो आहे त पोइ वरी उनजा जेके चमचा उन्हनि सां गॾु हूंदा आहिनि त पोइ उहो हुनजे घर जे मालिकनि मां कंहिंखे चए थो त साईं जेॾी महिल उथे, साईं जे खीसे में 5000 जो नोट विझी छॾिजांइ। साईं घुरंदो कोन्हे, पर ॾिजांइसि ज़रूर। जे न ॾिनई साईं नाराज़ थी वेंदो। साईं नाराज़ थी वियो त तव्हां अलाह साईं नाराज़ थी वेंदो, पोइ तव्हांजी बरक़त कोन ईंदी। त हिकु ग़रीब किथां कर्ज़ खणी अॻ में त हिन जो टैक्सी जो ख़र्च बर्दाश्त कयईं, हिन जी सॼी दावत कयईं,
हाणे 5000 बि हिनजी खीसे में विझे थो हॾ हराम जे। अगरि इहो ॻोठ में आहे त जीअं ॿाहिरि निकिरे थो उन नज़र थी पए माल ते, माल खे ॾिसे ऐं चए थो यार हीअ वछ या ही पाॾो ॾाढो सुठो आहे। इहो चई बसि हू हलियो वञे थो। वापसि उन जी टैक्सी में ही माण्हू हिनखे छॾे अचे थो। कल्ह हिनजी माउ बीमार हुई, हिनखे चयईं त पुट अस्पताल वठी हल, पेट में सूर आहे त सुई लॻाराए अचे। माउ खे चए थो त मां सॼो ॾींहुं थकी टुटी आयो आहियां, सुई बि तोखे मां हणायां। नंढे भाउ खे चए थो वञे मां सुई लॻाए अचे। पर हिन हॾ हराम जे लाइ जंहिंखे 150-200 किलोमीटर परे खां खणी आयो आहे उनखे छॾण बि वञे थो वञे थकावट जी हालत में, किथे साईं न नाराज़ थी वञे। हुनखे छॾे आयो, घर में अची आराम कयईं। सुबुह जो उथियो त ज़हन में ॻाल्हि आहे त ही पाॾो त साईं खे ॾाढो वणियो। साईं खे फोन थो करे, बल्कि साईं जे चमचे खे फोन थो करे त कल्ह साईं पाॾे ते नज़र रखी हुई, हाणे इहो साईं खे ॾियणो आहे। उहो त चएसि न साईं पाॾो छा कंदो, हीअं कर हिनजी क़ीमत कर मार्केट में, जेका क़ीमत थिए साईं जो अकाउंट हुई तो ख़बर आहे, जिनायत मां तोखे ॿुधायां थो, उन में पैसा साईं जे में मोकिले छॾ। माॻी के तो 1.5 लख 2 लख उन जी क़ीमत थी, या खपाई या पाण ई रखे किथां पैसा उधर वठी करे साईं जे अकाउंट में मोकिले छॾी। छो जो हाणे साईं ख़ुशि त माज़अल्लाह अल्लाह बि ख़ुशि। इहा सॼी सिफ़ारिश आहे इन्हनि जे ज़हन में रखी वई आहे त इहो साईं सिफ़ारिश लाज़मी कंदो। हाणे इहो मज़मून सॼो सूरह इराफ़ में खुली ईंदो। जे वाक़ई साईं तव्हांजो नेक आहे त इहो कमु कोन कंदो, हू नामोहरनि जे अॻियां कोन ईंदो। माई हुनजे पेर में किरी पई हुन उथी थपींदो थो वञे त तुंहिंजी हाणे मुराद पूरी थींदी। नमाज़ जो टाइम बि उते गुज़री वियो उन घर में, अने नमाज़ बदा कोन कई, चवंदे ख़बर ई कोन्हे का, अचेसि बि थी नमाज़ पढ़ण या न उहा बि ख़बर कान्हे का। हिन पंहिंजा 4-5 पुट बि तयारु करे रखिया आहिनि इन कम जे लाइ, हीउ मुंहिंजो जानशीन आहे। पंहिंजी हयाती में उनखे फुल तयारु करे वेठो आहे। ॾिसंदो त उहे बि ॾंडा टोड़ा हूंदा, मोटा लॻा पिया हूंदा। मज़दूरी हिननि खां थोरी पुॼंदी, मज़दूरी करे त हिननि खे ख़बर पए, हिननि खे मुफ़्त में पैसा ॾिना था वञनि। हिननि जा घरनि जा ख़र्चा बि इन्हनि जा मुरीद खणंदा आहिनि। इन्हनि जे मुरीदनि जा बाग़ आहिनि जेके इन्हनि खे खाराईंदा आहिनि, का शइ वठंदा कोन्हनि, ही किथां तव्हांजी सिफ़ारिश कंदा। सिफ़ारिश हिननि जी आहे ई कोन। सिफ़ारिश नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंदा, कंहिं कंहिं जे लाइ कंदा, इहा आयतुल कुर्सी में पाण वज़ाहत कंदासीं। ऐं न वरी कंहिंखां फिदियो वरितो वेंदो। अगरि क़यामत वारे ॾींहुं को नाकाम थी वेंदो त उन ॾींहुं क़ुर फरमाए थो त हू पंहिंजी जान छॾाइण जे एवज़ ज़मीन में जेको कुझु खज़ानो आहे उहो बि ॾियण जे लाइ तयारु हूंदो त साईं ही खणी वञ, ही मूंखां वठी छॾ, बसि मूंखे बख़्शे छॾ। उन ॾींहुं का बि लेन देन कोन थींदी। ऐं न वरी खेनि किथां मदद मिलंदी, को मदद बि हुनजी करण वारो कोन्हे। सूरह यूनिस जी आयत नंबर 18 में अचे थो सिफ़ारिश जे मामले ते अलाह ताला फरमाए थो, ऐं इहे मुशरिक अलाह खां सवाइ जिन खे पुॼींदा आहिनि से न की खेनि नुक़सान पहुचाए सघनि था ऐं न को फ़ाइदो। ऐं चवनि था त इहे अलाह वटि असांजा सिफ़ारिश करण वारा आहिनि। इहे मूर्तियूं कंहिंजियूं हुयूं? हज़रत नूह अलैहिस्सलाम जी क़ौम जा जेके बुज़ुर्ग हुआ उन्हनि जूं मूर्तियूं हिननि ठाहियूं हुयूं। पोइ हीअ था चवनि असांजी सिफ़ारिश करण वारा आहिनि, अल्लाह अल उज़्ज़ा। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त छा तव्हां अलाह खे अहिड़ी शइ जी ख़बर ॾियण चाहियो था जंहिंखे अलाह न आसमाननि में ॼाणे थो ऐं न ज़मीन में? यानी अलाह तव्हांजा सिफ़ारिशी ठाहिया आहिनि ऐं इन जो इल्मु अलाह खे ई कोन्हे। को अहिड़ी ॻाल्हि आहे, ज़मीन आसमान जो तमामु इल्मु अलाह वटि आहे। पर सिर्फ़ु इहो ई न आहे जेको तव्हां चओ था त असांजा सिफ़ारिशी आहिनि। अलाह त फरमाए मूंखे त ख़बर ई कान्हे त मां तव्हांजी सिफ़ारिशी ठाहे वेठो आहियां। हिन बायत में अचे थो त सिफ़ारिशी कंहिंजी बि कोन थी। ऐं ए यहूदियो मुंहिंजा उहे अहसान यादि करियो जॾहिं असां तव्हांखे फिरौन जे टोले खां निजात ॾियारी, जिन तव्हांखे सख़्तु अज़ाब में मुब्तला करे रखियो हो। हू अव्हांजा पुट कुहंदा हुआ ऐं अव्हां जूं नियाणियूं जीअरूं छॾींदा हुआ। ऐं इन ॾुखोईंदड़ हालत में अव्हांजे रब तरफ़ां अव्हां लाइ वॾी आज़माइश हुई। फिरौन 2 दफ़ा हिननि जा पुट कुठा आहिनि, इहो ज़िक्र अची वेंदो, पाण अॻियां पढ़ंदासीं। फिरौन ख़्वाब ॾिठो त मूंखे को क़तल कंदो। पोइ उनखे नजूम हिननि खे चयो त हाणे हिन साल जेके बि पैदा थियनि छोकिरा बनी इसराइल में उन्हनि खे तूं कुहंदो वञ। सभिनी छोकिरनि खे कुहंदो वियो। ऐं अलाह जी शान उन ई साल हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी बि विलादत थी आहे। इहो टोटल किसो पाण सूरह तहा में तफ़सील सां पढ़ंदासीं। ऐं ए यहूदियो उहो बि वक़्तु यादि करियो जॾहिं असां अव्हां लाइ समुंड खे चीरियो ऐं अव्हां खे ॿुॾण खां बचायो ऐं तव्हांजे अॻियां फिरौन जे माण्हुनि खे ॿोड़ियो। ऐं इहो सभु अव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी रहिया हुआ। फिरौन एतिरो ज़ालिम हुयो जो बनी इसराइल यानी यहूदियुनि खे क़ैद करे वेठो, पंहिंजी हुकूमत हलाईंदो जीअं चाहींदो।
हाणे अलाह ताला इन्हनि खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे हथां आज़ादी बि ॾियारी, न सिर्फ़ आज़ादी ॾियारी बल्कि उन्हनि जे दुश्मन खे सूरह तहा में अलाह ताईं फरमायो आहे फिरौन मुंहिंजो बि दुश्मन आहे। यानी अलाह साईं पंहिंजे दुश्मन ऐं इन्हनि जे दुश्मन फिरौन खे इन्हनि जी अखियुनि जे आॾो ॿोड़ियो आहे। यानी हेॾी वॾी आज़माइश खां तव्हांखे अलाह साईं आज़ादी ॾिनी आहे। तव्हांखे घुरिजे त तव्हां अखियूं बंदि करे अलाह जी इबादत करियो ऐं हर वक़्तु जीअं अलाह फरमाए तीअं तव्हां हुन ते क़ाइम रहो। इहो कुझु माना शुक्र करण जे बजाए तव्हां एतिरा ज़ालिम थी वियो जो इन जो तव्हां को बि एहसान कोन मञियो। यहूदी एतिरा बदबख़्त आहिनि। ऐं पिणु यादि करियो जॾहिं असां मूसा अलैहिस्सलाम खे 40 रातियुनि जे वाइदे ते घुरायो त उन जे पुठियां तव्हां गाबे खे पंहिंजो माबूद बणाए वेठो ऐं अव्हां ज़ुल्म कंदड़ हुआ। इबादत अलाह जी करियो, तव्हांखे फिरौन खां अलाह साईं बचायो आहे। बजाए इन जे तव्हां अलाह जी इबादत करियो त हाणे जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अलाह साईं 40 रातियुनि लाइ घुरायो त मां तोखे शरीयत ॾियां, तौरात ॾियां, त तव्हां खां सब्र न थियो ऐं तव्हां फौरन हिकिड़े हथ जो पंहिंजो माबूद ठाहे सामरी ठाहियो, उन जो ज़िक्र इन ई सूरत में अॻियां अची वेंदो, त उनजी तव्हां पूॼा में लॻी वियो। हिकु लम्हे लाइ बि तव्हां न सोचो त असां कंहिंजी इबादत करे रहिया आहियूं, उन खां पोइ बि असां अव्हांखे माफ़ कयो त मन अव्हां शुक्र गुज़ार थियो। हर अलाह जो एहसान हिननि इनकार कयो, अलाह ताला पोइ बि हिननि खे माफ़ कयो। हू यकीनन गफ़ूर रहीम आहे। ऐं जॾहिं असां मूसा खे किताब ऐं फुरक़ान ॾिनो त मन अंगी हिदायत पिरायो। फुरक़ान हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु करण वारो। अल किताब यानी शरीयत, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे शरीयत मिली, हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे शरीयत कोन मिली। ऐं पिणु यादि करियो जॾहिं मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे चयो त ए मुंहिंजी क़ौम, अव्हां गाबे खे माबूद बणाए पाण ते निस्सोरो ज़ुल्म कयो आहे। क़ुर में ज़ुल्म आयो आहे शिरक जे लाइ, इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम, बेशक यकीनन शिरक तमामु वॾो ज़ुल्म आहे। हिते बि अचे पियो। ऐं पिणु यादि करियो जॾहिं मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे चयो त ए मुंहिंजी क़ौम, अव्हां गाबे खे माबूद बणाए पाण ते निस्सोरो ज़ुल्म कयो आहे, तंहिं करे अव्हां पंहिंजे ख़ालिक जे अॻियां तौबा करियो ऐं पाण खे कूहो, ऐं उन्हीअ में तव्हांजे ख़ालिक वटि तव्हां लाइ भलाई आहे। पोइ हुन तव्हांजी तौबा क़बूल कई, बेशक हू तौबा क़बूल कंदड़ ऐं निहायत रहम करण वारो आहे। हिननि जी तौबा छा हुई? पाण खे क़तल करियो। हाणे पाण खे क़तल कीअं करणो? छो हिननि जा 12 कबीला हुआ। हर कबीले मां जिन शिरक कयो ऐं जिन शिरक न कयो, शिरक न करण वारा शिरक करण वारनि खे क़तल कंदा पंहिंजे ई कबीले मां। छो जो अगरि ॿियो कबीलो कंहिं ॿिए कबीले ते हमलो कंदो त पोइ त जंग छिड़जी वेंदी, पोइ त कबीला झगड़ा थी वेंदा त असांजे कबीले ते हथ कीअं खयो। तंहिंजे करे पंहिंजे ई कबीले वारा जिन शिरक न कयो उहे क़तल कंदा जिन शिरक कयो। इहा हिननि ते सज़ा आहे तौबा वारी। यानी ईअं तव्हां कंदो त अलाह ताला तव्हांजी तौबा क़बूल कंदो, तव्हांखे बख़्शे छॾींदो। इहा बि निहायत वॾी आज़माइश। ऐं पिणु यादि करियो जॾहिं अव्हां मूसा अलैहिस्सलाम खे चयो त ए मूसा, जेसीं ताईं असीं अलाह खे पंहिंजी अखियुनि सां चिटो न ॾिसंदासीं तेसीं ताईं तो ते हरगिज़ ईमान न आणींदासीं। असांखे कहिड़ी ख़बर तूं तख़्तियूं खणी आयो आहीं, तौरात आहे बि न आहे, किथां खणी आयूं, असांखे कहिड़ी ख़बर? असां अलाह खे पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिसूं त वाकई तोखे इहा तौरात ॾिनी अथई। पोइ अव्हां जे ॾिसंदे ॾिसंदे अव्हां ते विॼ अची कड़की ऐं अव्हां सभु मरी विया। हिकिड़ी ख़्वाहिश हुई हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी त अलाह मूंखे पंहिंजो दीदार करा, मां तोखे ॾिसां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम न ॾिसी सघियो अलाह खे, छो जो थोरी हिकिड़ी अलाह जी नूर जी तजली जबल ते पई, जबल टुकड़ा टुकड़ा थी वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम बेहोश। हिननि बि वरी इहा ख़्वाहिश कई त असां अलाह खे ॾिसूं पोइ असां ईमान आणींदासीं, लेकिन हिननि बि कोन ॾिठो, ही बि कोन ॾिसी सघिया। क़ुर में अॻियां अचे थो, अलाह फरमाए थो त मूं का अखि ठाही न आहे जेका मूंखे ॾिसी सघे। ऐं हिन दुनिया में केर बि अलाह खे ॾिसी कोन थो सघे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते विया आहिनि, अलाह जो दीदार कोन थियो आहे। अलाह सां हम कलाम बिल्कुलु थिया आहिनि। हदीस में अचे थो भई अलाह जो दीदार न थियो आहे। अलाह जो दीदार थींदो क़यामत वारे ॾींहुं, जॾहिं जन्नत इंशाअल्लाह नसीब थींदी। तव्हांजे मौत खां पोइ वरी बि असां अव्हांखे जीअरो कयो त मन अवी शुक्रगुज़ार थियो। यानी मौत खां पोइ वरी मूं तव्हांखे ज़िंदा कयो। यकीनन हज़रत मूसा अलैहिस्सलाम ही जेके माण्हू वठी वियो इहे सरदार हूंदा। जॾहिं सरदार विया उन जा मथे जेके बि 10, 12, 15, 20 हू मरी विया त हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो अलाह साईं, ही त मां क़ौम जा मोतबर वठी आयो हुअसि, हाणे इहे बि जे मरी विया त सभु मुंहिंजे पुठियां पइजी वेंदा। यकीनन मूंखे चवंदा त मूसा तूं ईमान जी बि ॻाल्हि करी, ही त असांजा सरदार ई मरी विया। त बसि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे अर्ज़ु करण ते अलाह ताला सभिनीनि खे वापसि जीअरा करे ॾिना त मन तव्हां शुक्रगुज़ार थियो। हाणे मञो भला
मौत खां पोइ मूं तव्हांखे जीअरो कयो आहे ऐं असां तव्हां ते ककरनि जी छांव ऐं तव्हां ते मन ऐं सलवा नाज़िल कयोसि ऐं चयोसूं त खाओ इन पाक रिज़्क मां जेको अव्हांखे ॾिनो अथऊं ऐं इहो हिननि असां ते ज़ुल्म न कयो पर पंहिंजो पाण ते ज़ुल्म कयऊं थे। अलाह साईं हिननि खे 40 सालनि ताईं हिकिड़े मैदान में सज़ा तौरु छॾे ॾिनो, छो जो हिननि ते अलाह साईं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी मौजूदगी में जिहाद फर्ज़ कयो। तव्हां वञो जिहाद करियो त फ़लस्तीन मां तव्हांखे आज़ाद करे ॾींदुसि, फ़लस्तीन फतह करे तव्हांजे कब्ज़े में कंदुसि। पर हिननि इनकार कयो त अलाह साईं न असां कोन वेंदासीं, तूं ऐं मूंसां वञो ऐं हुते विढ़ो, पोइ जॾहिं उहो फतह थी वेंदो त असां दाख़िल थींदासीं। इहो बॻियां सॼो वाक़ियो अची वेंदो। सॼी क़ौम इनकार कयो त असां जिहाद कोन कंदासीं। पोइ अलाह ताला सज़ा तौरु इन्हनि ते 40 सालनि लाइ इहो शहर हराम करे छॾियो ऐं हिकिड़े मैदान में इन्हनि खे भटकंदड़ छॾे ॾिनई। सिर्फ़ु ईअं बेयारो मददगार बि कोन छॾियो। हाणे उस हुई, छो मथां छिति का बि कोन हुई। उन उस खां बचण लाइ अलाह ताला हिननि खे ककरनि जी छांव ॾिनी, यानी सज़ा में बि रहमत। खाधो पीतो कोन हो, केरु किचन हुते ठाहींदो, केरु हुते पचाईंदो खाधो, पूरे तक़रीबन लखनि जी तादाद में माण्हू हुआ। अलाह ताला हिननि जे लाइ आसमान मां खाधे पीते जो बंदोबस्त बि करे छॾियो। एतिरियूं वॾियूं अलाह जी तरफ़ां हिननि ते नेमतूं। हमेशह हिननि उन्हनि जो बि इनकार कयो। हाणे अॻियां अची वेंदो त हिननि मन ऐं सलवा जो बि इनकार कयो त असांखे इहो बि अलाह ताला खाधो न खपे, हिननि मां बि असांजो पेट भरिजी वियो आहे। ऐं जॾहिं असां चयो त हिन शहर में दाख़िल थियो ऐं जितां वणेव उतां मज़े सां खाओ ऐं शहर जे दरवाज़े मां आजिज़ीअ सां झुकंदा दाख़िल थियो ऐं हिततुन यानी असांजा गुनाह मुआफ़ कर ऐं असांखे बख़्श चवंदा दाख़िल थियो त असां अव्हांजा ॾोहो मुआफ़ कंदासीं ऐं अव्हां मां सिघो ई नेकोकारनि खे वधीक नवाज़ींदासीं। हाणे 40 साल हू उन मैदान में रहिया आहिनि। इन 40 सालनि दौरान हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत हारून अलैहिस्सलाम ॿिन्ही जो इंतकाल थी वियो। हाणे इन 40 सालनि में जेके पुराणा हुया वॾा थींदा विया उहे वफ़ात करे विया। हाणे हिकिड़ी नई नस्ल आई, उन्हनि जा ॿार पैदा थिया, उहे वॾा थिया, हाणे उहे जवान थी विया। हाणे उहे ऐशो आराम जी ज़िंदगी में कोन हुआ, उन्हनि महिनत मशक़त वारी ज़िंदगी ॾिठी। हाणे हिननि में जिहाद जो जज़्बो पैदा थियो। पोइ हिननि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो ख़लीफ़ो हुयो हज़रत यूशा इब्न नून, उन जी मौजूदगी में उन जी अॻुवाणी में हिननि जिहाद कयो आहे, नई नस्ल, ऐं हिननि पोइ उहो शहर फतह करे छॾियो। हाणे जॾहिं शहर फतह थियो त अलाह ताला हिननि खे हुकुम ॾिनो त शहर में दाख़िल थियो त दरवाज़े मां सजदो कंदे यानी झुकंदे निवड़त इख्तियार कंदे तव्हां दाख़िल थिएजो, तकबुर में न वञिजो त सभु कुझु तव्हां कयो आहे। जॾहिं तुम दाख़िल थियो त उते इहो लफ़्ज़ चवंदा वञिजो हिद्दतुन, यानी ए अलाह असांजी ख़ता माफ़ कर, असांखे बख़्श। पोइ छो जो पोयां सलवा हिननि हिते 40 साल खाधा त हिननि जो पेट बि भरिजी वियो। इंसान जी फितरत आहे, जॾहिं हिकिड़ी भले उम्दा शइ मिले उन मां दिलि भरिजी थी वञे, त हाणे भले घटि ई मिले पर थोरी चटपटी कबी ज़ाइकेदार शइ मिले। पर हिननि इन लफ़्ज़ खे मटाए करे हिंततुन चयो, सो नून जो इज़ाफ़ो कयो, हिंततुन यानी असांखे खाधो ॾे, खाधो खपे, बख़्शिश न खपे। इते बि हिननि ज़ुल्म कयो, पर हिननि ज़ालिमनि जेको कौल खेनि चवण लाइ हुकुम कयो वियो हो उहो बदिलाए ॿियो चयो। पोइ जिन इहो ज़ुल्म कयो तिन ते असां आसमान मां अज़ाब नाज़िल कयो ऐं इहा सज़ा उन्हनि खे संदन नाफ़रमानी जे करे मिली। हाणे बज़ाहिरी इहो खिताब त आहे बनी इसराइल खे, यहूदियुनि खे, पर इहे आयतूं हूबहू फिट असां मुसलमान उमत ते थियूं थियनि, यहूदियुनि ते बि आहिनि, लेकिन उन खां वधीक हींअर असां ते फिट आहिनि। पोइ थोरो अॻियां अची नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, सही बुखारी जी हदीस आहे, तव्हां साबिक़ा उमतुनि जी नक्श कदम ते हू बहू हलंदव, एतिरे क़दर जो हू अगरि ॻोह जे बिल में दाख़िल थींदा त तव्हां बि उन्हनि जी अंधी पैरवी कंदे ॻोह जे बिल में ज़रूर दाख़िल थींदा। साहबा अर्ज़ कयो त अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साबिक़ा उमतुनि मां मतिलब यहूदी ऐं ईसाई आहिनि तव्हांजी? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब में फरमाइनि था त ॿियो केरु, माना यहूदी जेको बि कमु कंदा असां मुसलमान बि उनजो लाज़मी पैरवी कंदासीं, उहो बि अखियूं बंदि करे। ही जेके बि नाशुक्रियूं हिननि कयूं आहिनि इहे टोटल असां बि कयूं आहिनि। हिननि खे तौरात मिलियो, असांखे क़ुर मिलियो, हिननि खे बि हुकुम त तव्हां तौरात खे नाफ़िज़ करियो, असांखे हुकुम त क़ुर खे नाफ़िज़ करियो। पर अफ़सोस जी ॻाल्हि, जीअं हुननि तौरात खे पुठीअ जे पोयां उछलियो, असां बि क़ुर खे ईअं उछलियो आहे। उछलण मां मुराद ज़हरी तौरु न उछलण, यानी उनजो अमल न करणु। असांजी अदालतूं हुजे, असांजो मुल्क हुजे, किथे बि हुजे, शरीयत में असांजो क़ुर कोन्हे। असांजी अदालतुनि में बि फ़ैसिलो
हिकु पहिरीं त थिए कोन थो, तव्हांजा 50-100 चकर थियण खां पोइ बि रिज़ल्ट उहो ज़ीरो ई आहे। कॾहिं हीउ कोन आयो, कॾहिं हू कोन आयो, कॾहिं हू कोन आयो। तव्हां दर बदर वरी ज़िंदगी पिया गुज़ारींदो, परे परे खां किराया करे ईंदो सिर्फ़ु तारीख़ वठण जे लाइ। ऐं अगरि फ़ैसिलो थींदो बि त चोरी जो छा फ़ैसिलो थींदो? हुन चोरी कई आहे 10 लख रुपया ऐं हुन ते तव्हां सज़ा छा पिया विझो? जुर्मानो चंद हज़ार ऐं चंद महीना या 1 अधु साल, केतिरी सज़ा? ईअं त हुनखे अञा आज़ादी थी वई, हुनखे मज़ो थी वियो। हाणे 10 लख जी चोरी न कंदो, हाणे 10 करोड़ जी चोरी कंदो। शरीयत थी फरमाए त उनजो हथु कटियो, इहो भॻियां अची वेंदो। जॾहिं हथु कटिबो त इबरत थी वई। हाणे इनखे ॾिसी करे लखे माण्हू चोरी कोन कंदा, पर अफ़सोस असां वटि को बि निज़ाम क़ुर वारो न आहे। असां वटि हींअर यहूदियुनि जो निज़ाम पियो हले, जेको बि हुननि पंहिंजो ठाहियो आहे, न ई हुननि जो वरी को तौरात वारो आहे। अॻियां आयतूं अचनि पियूं जेको इन ॻाल्हि खे वाज़े पियूं कनि। ऐं ए यहूदियो, यादि करियो जॾहिं मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम लाइ पाणी जी दुआ घुरी त असां खेसि चयो त पंहिंजी लठ पथर खे हण, पोइ उन मां 12 चश्मा फुटी निकिता ऐं हर कबीले पंहिंजो पंहिंजो चश्मो सुञातो। ऐं असां खेनि चयो त अलाह जे अता कयल रिज़्क़ मां खाओ ऐं पीओ ऐं ज़मीन में फ़सादी थी न फिरो, छो जो 12 कबीला हुया हुननि जा ऐं पाणी जो वॾो संगीन मसइलो हूंदो आहे। असां वटि बि क़बाइली झगड़ा घणे क़दर ते पाणी ते बि थींदा आहिनि। कंहिंजो शाम जो टाइम आहे, कंहिंजो राति जो टाइम आहे, कंहिंजो सुबुह जो टाइम आहे। हिकिड़ो टाइम 5 बजे ताईं आहे, पर ॿियो माण्हू 4:45 बजे अची पाणी थोरो भरे थो, उन ते झगड़ो थी वियो त अञा मुंहिंजा 15 मिंट हुया तो पाणी कीअं भरियो आहे। एतिरे क़दर क़बीलाई झगड़ा थींदा आहिनि जो 100 माण्हू हिननि जा मरी विया, 150 हिननि जा मरी विया। हिननि खे अञा बि बाहि आहे त असांजा 50 वधीक मरिया आहिनि, असां बदिलो ज़रूरु वठंदासीं, सिर्फ़ु मामूली पाणी जी ॻाल्हि ते। हिते भला थो फरमाए त मूं 12 कबीलनि खे अलॻि अलॻि चश्मो ॾिनो, यानी इन्हनि जो पाणी जो मसइलो बि मूं हल करे छॾियो, त बि हिननि नाशुक्री कई। ऐं यहूदियो उहो वक़्तु बि यादि करियो जॾहिं तव्हां हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयो त ए मूसा, असीं हिकिड़े ई क़िस्म जे ताम ते हरगिज़ सब्र न कंदासीं। मन ऐं सलवा खां बि हिननि नाशुक्री कई। तंहिं करे तूं पंहिंजे रब खां दुआ घुर त हू असां लाइ ज़मीन मां पैदा थींदड़ शयूं ॾिए, जीअं साग, खीरा, कणक, थूम, मोहरीअ जी दाल ऐं बसर, छो इहे सभु शयूं हिन मां चटपटियूं ठहंदियूं आहिनि, चटपटो ताम हिन मां ठहंदो आहे। मन ऐं सलवा हिकिड़ी तरह जो इहो मुसलसल हुनखे ॾिनो पियो, सुबुह जो बि उथनि त उहो खाइनि, राति जो उहो ई खाइनि, 2 वक़्त 3 वक़्त हिकिड़ो ई ताम पियो मिले। हालांकि उम्दा ताम हुयो, पर हिननि जो पेट भरिजी वियो। इहो ॿुधी हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त छा तव्हां चङी शइ खे घटि ऐं अदना शइ सां बदिलाइण चाहियो था? मन ऐं सलवा तव्हांखे एॾी उम्दा शइ मिली आहे, उनखे छॾे करे तव्हांखे छा सफ़ाई घटि शयूं खपनि? जे अहिड़ो ई शौक़ु अथव त कंहिं शहर में हलिया वञो ऐं जेकी अव्हां तलबियो था सो तव्हां लाइ उते मौजूदु आहे। हलियो वञो शहर में वञो, ज़मीन खेड़ियो, हुन मां कढो पंहिंजा इहे खाधे पीते जा सामान, पोइ मथनि ज़िलत लाज़िम थी ऐं मोहताजी मढ़ी ऐं अलाह जे ॾमर हेठि आया। ऐं इहो हिन करे जो हू अलाह जी आयतुनि जो इनकार कंदा हुआ ऐं नबियुनि खे नाहक क़तल कंदा हुआ। ऐं इहो अज़ाब इन करे बि मथनि लाज़िम थियो जो हू नाफ़रमान ऐं हद खां लंघंदड़ हुआ। तमामु प्यारी आयत आहे त हुननि जे मथां ज़िलत मढ़ी वई ऐं बेहिमती मढ़ी वई। अॼु असां बि उम्मत मुहम्मदिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजण जे बावजूद बि पूरी दुनिया में ज़लील आहियूं ऐं बेहिमती असांजे मथां लॻाई वई आहे। हिननि ते छो लॻाई वई? हिननि नाफ़रमानी कई ऐं हिननि अलाह जी आयतुनि जो इनकार कयो। साॻियो ई हाल असांजो बि आहे। केतिरा मुस्लमान मुल्क आहिनि ऐं केतिरा मुसलमान मौजूद आहिनि दुनिया में, केतिरी मज़बूत आर्मी आहे मुसलमाननि जी, उन जे बावजूद बि तव्हां ॾिसंदा फ़लस्तीन जे मुसलमाननि ते ज़ुल्म, शाम जे मुसलमाननि ते ज़ुल्म, ॿिया न जाने केतिरा मुल्क आहिनि जिन जे मुसलमाननि ते ज़ुल्म थी रहियो आहे, पर तव्हां कंहिं बि मुल्क जी आर्मी खे उन्हनि जी मदद लाइ न ॾिसंदा। वजह छो जो असांजे मथां बेहिमती मढ़ी वई आहे अलाह जे तरफ़ां। छो मूं तव्हांखे शरीयत ॾिनी, क़ुर ॾिनो, तव्हां इन खे नाफ़िज़ न कयो आहे। ऐं जॾहिं अलाह ताला तव्हांखे शरीयत ॾिए ऐं तव्हां उनखे नाफ़िज़ न करियो, यानी उन जा सम्झो त रिप्रेज़ेंटेटिव असां आहियूं। काफ़िरनि खे कीअं ख़बर पवंदी त क़ुर छा आहे? हू मुसलमाननि खे ॾिसंदा, मुसलमाननि जे मुल्कनि खे ॾिसंदा। हुननि ॾिठो आहे मुसलमाननि जे मुल्क में क़ुर आहे ई कोन। बज़ाहिर हुननि जी नज़र में हू सम्झंदा हुजनि त क़ुर इहो ई आहे जेको हिननि वटि हले पियो कानून। जे इहो ई हिननि जो कानून आहे त पोइ तिन खां त असांजो भलो आहे। हिननि वटि इंसाफ़ कोन्हे, असां वटि वरी बि सख़्ती आहे। दुबई में तव्हां वञो, उन्हनि जो कानून तमामु सख़्तु लॻो पियो आहे, शरीयत वारो कोन्हे, दुनियावी कानून आहे, पर हुननि जो सख़्तु लॻो पियो आहे। हू उन खां ॾिसी मुतासिर थियनि था। जॾहिं तव्हां क़ुर जी ग़लति पिक्चर हुननि वटि पेश कंदो, इन ते अलाह ताला तव्हांखे कोन छॾींदो।
पोइ अलाह ताला तव्हांजे मथां बेहिमती मढ़े छॾींदो, तव्हां चाहींदे बि को कम ई तव्हां खां कोन पुॼंदो, वेठा ई वेठा पिया हूंदो, दुनिया परस्ती में लॻी वेंदो तव्हां। बिल्कुलु ईअं जेका मां तव्हांखे थोरी देरि पहिरीं हदीस बयानु कई, उहो यहूदियुनि जो हाल असांजो बि आहे। बेशक जिन ईमान आंदो पोइ उहे यहूदी आहिनि या ईसाई या साबी। साबी यानी सितारा परस्त आहिनि, मलाइकनि जी पूॼा कंदड़ आहिनि, केर बि आहिनि, पर अलाह जी इबादत कंदड़ इहे बि न आहिनि। जेको बि अलाह ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान आणींदो ऐं चङा कम कंदो त उन्हनि लाइ संदन रब वटि अजुर आहे, ऐं उन्हनि लाइ न ख़ौफ़ आहे ऐं न उहे गमगीन थींदा। ही आयत आहे, इते ईमान अचे पियो सिर्फ़ क़यामत ते ऐं अलाह ते। हिन आयत में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणण जो शर्त न आहे। इहा वजह आहे त जिन जी दिलि में थोरी ॾिंगाई आहे, उन्हनि हिन आयत मां इहो मफ़हूम कढियो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान शर्त ई न आहे। शर्त आहे सिर्फ़ अलाह ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान आणण। पोइ जे क़ुर थो फरमाए थो ईसाई हुजनि, यहूदी हुजनि, साबी हुजनि, केर बि हुजनि, नेक अमल कंदा तो कामयाब आहे। हालांकि क़ुर में बार बार अचे थो त मुंहिंजे रसूलनि ते ईमान आणण तव्हांजी शर्त आहे, ऐं ख़ुसूसन आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान लाज़मी आहे। ईसाई छो रहिजी विया? छो जो हुननि हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान न आंदो। वक़्त जा मुसलमान हुआ, आख़िरी नबी अचण खां पहिरीं उहे जेके बि उन ईमान में रही गुज़ारे विया, इंशाअल्लाह उहे सभु जन्नती आहिनि। पर जॾहिं आख़िरी नबी अची विया ऐं इन्हनि इनकार कयो त हाणे केर बि आहे, हिन जो राहिब आहे, हिन जा वॾा आलिम आहिनि, हाणे उहे भटकी चुका। हिन आयत मां घणनि इहो मफ़हूम कढियो आहे त ईमान सिर्फ़ अलाह ऐं क़यामत ते आहे। मज़हब को बि आहे, तव्हां हुन ते क़ाइमु रहंदो, तव्हां जन्नती आहियो। इहा माण्हुनि पाण इन मां गुमराही कढी आहे। ऐं यादि करियो, जॾहिं तव्हां खां पको वाइदो वरितोसूं ऐं जबल तूर खे अव्हां जे मथां खड़ो कयोसूं। यहूदियुनि ते अलाह साईं जबल खे खणी सफ़ा मथां अची वियो। हाणे अलाह साईं हुननि खां पुछियो, यानी गन पॉइंट त रखे, ॿुधायो हाणे मुंहिंजी तौरात खे, यानी मुंहिंजो जेको हीअ किताब आहे, मुंहिंजी शरीयत आहे, इन खे वठंदो न वठंदो, इन ते अमल कंदो या न कंदो, या पंहिंजी ॻाल्हि मञींदो? उन सभिनी चयो साईं असां क़बूल कयोसीं, बसि जीअं चवंदे तीअं कंदासीं। त जेको किताब यानी तौरात असां तव्हांखे ॾेई रहिया आहियूं, उनखे मज़बूतीअ सां झलिजो, ऐं जेकी कुझु इन में आहे उनखे यादि रखिजो त मन अव्हां बची वञो। इहे किताब असांखे बचाइण जे लाइ, इन ते अमल कंदासीं त यकीनन असांजी निजात थींदी। मगर अव्हां उन वाइदे खां पोइ फिरी विया, जबल बि पंहिंजी जॻह ते हले वियो, त हाणे वरी ॾिसंदासीं। ऐं जेकॾहिं अव्हां ते अलाह जो फज़ुल न हुजे हा त अव्हां ज़रूर खसारे वारनि में थी वञो। ऐं यकीनन अव्हां खे पंहिंजनि उन्हनि माण्हुनि जो बि इल्मु आहे जिन छंछर जे ॾींहं जो कानून टोड़ियो। तंहिं करे असां उन्हनि खे चयो त हाणे तव्हां ज़लील भोलड़ा थी पओ। हाणे छंछर जो वाक़ियो बि अॻियां अची वेंदो, इन सूरत में अॻियां तफ़सील सां अची वेंदो त उन्हनि जो छा वाक़ियो हुयो। छो छंछर वारे ॾींहं ते अलाह ताला हिननि खे फरमायो हो त छंछर वारो ॾींहुं तव्हांजो ख़ासि इबादत जो आहे, इन ॾींहुं इबादत करियो, बाक़ी तव्हांजा कमकार दुनियावी मामलात अॻियां तव्हां ॿिनि ॾींहंनि में करे वठो, 6 ॾींहं तव्हां वटि पिया आहिनि पिया। अहिड़ीअ तरह असां उन ज़माने जे मौजूद माण्हुनि ऐं बाद में ईंदड़ नसलुनि लाइ इबरत ऐं परहेज़गारनि लाइ नसीहत बणायो। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे चयो त बेशक अलाह अव्हां खे का बि हिकु गऊं ज़िबह करण जो हुकुम थो करे, त चवण लॻा छा तूं असां सां भोग थो करी? मूसा अलैहिस्सलाम चयो त आऊं अलाह खां पनाह थो घुरां जो आऊं जाहिलनि मां थियां। हिननि हिकिड़ो माण्हू क़तल कयो, पोइ उनजो इल्ज़ाम वरी हिकिड़े ॿिए माण्हू ते लॻायूं त इन क़तल कयो आहे। पोइ उन माण्हूअ हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कयो त मूं हिनखे क़तल नाहे कयो। अलाह ताला आयतूं नाज़िल कयूं त हिननि खे चओ हिकिड़ी गऊं ज़िबह कनि, उन गऊं जो गोश्त जो टुकड़ो उन मक़तूल खे हणनि जेको मरी वियो आहे, मुर्दो आहे, उनखे लॻाईंदा त मुंहिंजे हुकुम सां उथी ऐं हिननि खे ॿुधाईंदो त मूंखे कंहिं मारियो आहे। जॾहिं इहो हुकुम हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिननि खे ॾिनो त हिननि चयो त छा तूं असां मज़ाक थो करीं जो असां गऊं ज़िबह कयूं, हीउ मुर्दो उथंदो, कीअं ॻाल्हाईंदो, इहो कीअं मुमकिन आहे? इन मां हिकिड़ी ॿी बि नसीहत मिले थी, इन्हनि जी दिलि में गऊं जी मोहबत पयल हुई, ऐं गऊं जी इबादत कंदड़ हुआ, ऐं अलाह जो मक़सदु हो त हिननि खां इन्हनि जी गऊं बि ज़िबह कराए। अगरि हू ईअं का बि गऊं ज़िबह कंदा त उहो हुकुम अलाह जो क़बूल थी वञे, पर हिननि जी दिलि में छो हू मोहबत पयल हुई त न पिया चाहिनि त असां का गऊं ज़िबह करियूं। सवाल मां सवाल कंदा रहिया त जीअं इन खां बची वञे। आख़िर चयऊं त चङो पंहिंजे रब खां असां लाइ दुआ घुर त असांखे उन गऊं जो तफ़सील वाज़ह करे त उहा गऊं कहिड़ी आहे। मूसा अलैहिस्सलाम चयो त बेशक अलाह ताला फरमाए थो त गऊं न पोढ़ी हुजे ऐं न नंढी हुजे, माना जवान हुजे, दरमियानी हुजे, बल्कि विचोली उमिरि जी हुजे। अव्हांखे जेको हुकुम ॾिजे थो सो पूरो करियो।
वरी चवण लॻा त पंहिंजे रब खां असांजे तरफ़ खां पुछ त उन गऊं जो रंग कहिड़ो हुजे। मूसा अलैहिस्सलाम चयो त बेशक अलाह ताला फरमाए थो त उहा गऊं हेडी हुअणु घुरिजे, माना उनजो रंग हेड जो रंग हुजे, पीले रंग जी हुजे ऐं उनजो रंग एतिरो गहरो हुजे जो ॾिसंदड़नि खे मोहे विझे, माना ॾिसंदड़ में तमामु प्यारो रंग हुजे, माना हिकु ख़ूबसूरत तव्हांजी गऊं हुजे। इन गऊं जी त हू इबादत कंदा हुआ। चवण लॻा त असां लाइ पंहिंजे रब खां दुआ घुर त हू असां लाइ साफ़ साफ़ ऐं चिटी तरह बयानु करे त उहा गऊं कहिड़ी हुजे। बेशक असांखे गऊं में मुंझारो थी पियो आहे ऐं अलाह घुरियो त बेशक असां उहा गऊं ज़रूरु ॻोल्हे लहंदासीं। इहा गऊं त हू लिकाए वेठा हुआ, अलाह खे इहा ई ज़बह कराइणी हुई हुननि जे शरारतुनि जे करे, हुननि जे सवाल मथां सवाल करण जे करे। मूसा अलैहिस्सलाम चयो त बेशक अलाह ताला फरमाए थो त उहा गऊं न वहू हुजे जेका ज़मीन खे खेड़े ऐं न नार में वेही पाणी कढी पोख खे पीआरे, महिनत कंदड़ न हुजे, बेदाग हुजे, मन तव्हां जंहिंखे हिनखे बादाम खाराए घी खाराए जेको पालियो हुजे बसि उहा वारी हुजे, बल्कि सही सालिम ऐं बेदाग हुजे। तॾहिं मस चयऊं त हाणे मूसा तो पधरो पार आंदो आहे, हाणे तो निशानियूं असांखे वाज़े तौर ॿुधाइणी त उहा कहिड़ी आहे। पोइ उनखे ज़िबह कयऊं, पर हक़ीक़त में हू ईअं करण वारा न हुआ। पोइ यहूदियो अव्हां खे उहो बि यादि हूंदो त जॾहिं तव्हां हिक शख़्स खे क़त्ल कयो ऐं उन जे कातिल बाबति पाण में तकरार करण लॻो ऐं अलाह तव्हांजो इहो राज़ खोलण वारो हो जंहिंखे अव्हां लिकाए रहिया हुआ। पोइ असां तव्हांखे चयो त उन कुठल गऊं जे गोश्त मां को टुकड़ो उन मुर्दे खे हणो ऐं उहो मुर्दो गऊं जे गोश्त लॻण सां ज़िंदा थी पियो ऐं उन अव्हां जा राज़ ज़ाहिर कया ऐं पंहिंजा कातिल ॿुधाया त मूंखे हिन हिन मारियो आहे। अलाह ताला अहिड़ी तरह मोलनि खे ज़िंदा करे थो ऐं अव्हां खे पंहिंजूं निशानियूं ॾेखारे थो त मन अव्हां सम्झ। हाणे अलाह ताला हुनखे ॾेखारियो त मां मुर्दा कीअं ज़िंदा कंदुसि, पंहिंजी अखियुनि सां ॾिसो, जंहिंखे तव्हां कल्ह या राति या कुझु देरि पहिरीं मारे चुका आहियो, तसली थी वई तव्हांखे वाकई मरियल आहे, हाणे इनखे गोश्त हणो कीअं उथंदो। उहो असल में गोश्त जे हुकुम सां कोन उथियो आहे, उहो उथियो अलाह जे हुकुम सां आहे। ॾिसोसि त कीअं उथियो आहे। हाणे इन में त यकीन की तसली थियणु घुरिजे आख़िरत वारे ॾींहं जी त अलाह ताला उथारींदो, पर तंहिं हूंदे बि तव्हां जूं दिलियूं पथर वांगुरु या उन खां वधीक सख़्त थी वयूं। हाणे इहो वाक़ियो तव्हांजी दिलि ते असर करणु घुरिजे हा ऐं तव्हां जेकी कुझु करियो था अलाह ताला उन खां हरगिज़ गाफ़िल न आहे। तव्हां ईअं न सम्झो त अलाह ताला तव्हांजे करतूतनि खां वाक़िफ़ न आहे, पर असर थियण जे बजाए तव्हांजी दिलियूं एतिरियूं सख़्त थी वयूं इन वाक़िए जे करे। ऐं हालांकि पथरनि मां बेशक के अहिड़ा बि आहिनि जिन मां नहरूं जारी थियनि थियूं। पोयां बि पढ़ी आयासीं आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम पथर खे लठ हईं त उन मां 12 चश्मा निकिता, पाणी निकिरी आयो, तव्हां जी दिलियूं पथरनि खां सख़्त थी वयूं। ऐं बेशक को पथर फाटी बि पवे थो ऐं उन मां पाणी निकिरे थो, पर अव्हां त उन्हनि खां बि सख़्त आहियो जो अव्हां ते को बि असर नथो थिए, या बेशक को पथर अलाह ताला जे ख़ौफ़ खां किरी बि पवंदो आहे। सदक अल्लाह।